सत्य वचन आहिनि। जॾहिं असां ॾींहं जी शुरूआति कंदा आहियूं त लॻंदो आहे त पैसा ई असांजो जीवन आहे, डुकूं पाईंदा आहियूं कमाइण में। लेकिन जॾहिं शाम जो मोटी करे घर ईंदा आहियूं त लॻंदो आहे शांती ई जीवन आहे। जियो उन जे लाइ जेको तव्हांजे मथां पंहिंजी जान बि छिड़कंदो हुजे। मरजो उन लाइ जेको तव्हांखे जान खां वधीक तव्हांखे चाहींदो हुजे। दुनिया जी इन भीड़ में मिलंदव हज़ार पंहिंजो पाण खे जताइण लाइ त मां तुंहिंजो आहियां, मगर साथ उनखे ॾिजो जेको भीड़ में बि सिर्फ़ु तव्हांखे सुञाणींदो हुजे।